अॼु आवाज़ टीवी जे प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में अव्हांखे भलीकार। अॼु उहो तारीख़ी ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते पार्लियामेंट 6वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾिनी आहे ऐं पंहिंजी बालादस्ती खे साबित कयो आहे। पार्लियामेंट जी बालादस्ती आइनी तरमीमनि जे हवाले सां मुल्क में कानून साज़ी ऐं आइन साज़ी पार्लियामेंट जो हक़ आहे, इहा डिबेट हली पए। थींदो ईअं रहियो हो त प्राइम मिनिस्टर खे घर मोकिलण जो, फारिग करण जो हिकिड़ो तरीक़ो हो जेको इहो हो त उहो वोट आउट ज़रिए उनखे अदम एतमाद जी तहरीक ज़रिए ॿाहिरि कबो। पर माज़ी में छा थींदो रहियो त उन्हनि खे जज पंहिंजो हिकिड़ो अख़्तियार इस्तेमालु कंदा हुआ ऐं प्राइम मिनिस्टर खे घर मोकिले छॾींदा हुआ। उहो प्राइम मिनिस्टर पीपल्स पार्टी जो हुजे, उहो प्राइम मिनिस्टर नून लीग जो हुजे, उहो प्राइम मिनिस्टर पीटीआई जो त अदम एतमाद सां वियो, जीअं त बाक़ी खे जजनि मोकिलियो। ऐं इहो कई दफ़ा, हिकु दफ़ा न आहे थियो, कई भेरा थी चुको। अरिड़हीं तरमीम ज़रिए इहे अख़्तियार जेके सदर वटि हूंदा हुआ उहे वठी पार्लियामेंट खे ॾिना विया, पर उनजे बावजूद बि जजनि इहो इख़्तियार हासिलु करे वरितो ऐं चूंडियल वज़ीर आज़मनि खे घर मोकिलींदा रहिया। उहे सभु शयूं तव्हांजे साम्हूं आहिनि। पर हिन भेरे इहा जेका तरमीम थी आहे, जंहिंमें 22 तरमीमूं अॼु कयूं वियूं। सेनेट में जेके मेंबर हुआ उन्हनि 65 मेंबरनि इन जे हक़ में वोट ॾिनो। अञा जेको सेनेट चेयरमैन आहे उन पंहिंजो वोट इस्तेमालु न कयो, उनजी ज़रूरत पेश न आई। त टोटल 65 मेंबरनि वोट जो हक़ इस्तेमालु कयो ऐं 2/3 अक्सर सां सेनेट मां सेल थ्रू थी वियो आइनी तरमीमनि वारो बिल। हाणे सिलसिलो जारी आहे असांजी क़ौमी असेंबली में, ऐं क़ौमी असेंबली मां बि इहो अहिड़े तरीक़े सां ई पास थियण जो इम्कानु आहे। इन करे जो नंबर्स हुकूमत पूरा आहिनि। हिकिड़ो ख़दशो ज़ाहिर बि कयो वियो त शायदि जेको पीटीआई ख़दशो ज़ाहिर कयो, असांजा सेनेटर अगवा कया विया आहिनि, उन्हनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु न कयो ऐं उनजो वोट जो हक़ इस्तेमालु करण जी ज़रूरत ई पेश न आई। 65 नंबर पूरा हुआ। 66 अंग जेको हो उहो ज़रूरत पवण ते चेयरमैन साहब पंहिंजो इस्तेमालु करे सघनि पिया। पर जेकॾहिं इहे जेके 2 सेनेटर जेके BNP मां आया आहिनि, जेकॾहिं इहे बि पंहिंजो वोट न ॾियनि हा, तॾहिं बि 64 जो अंग जेको आहे उहो पूरो थी वञे हा हुकूमत, जंहिंमें नून लीग, पीपल्स पार्टी, JUF ऐं उन खां अलावा MQM बि शामिलु आहे। उन खां ॿियूं जमातूं बि शामिलु आहिनि। उन्हनि पंहिंजो वोट जो हक़ इस्तेमालु कयो ऐं इहा आइनी तरमीमूं थी वियूं। JF मुकमल तौर ते सपोर्ट कई इन सॼे सिस्टम में, इन सॼे आइनी तरमीम जो तमामु घणी डिबेट हुई, तमामु घणो फोकस मौलाना फज़लुर रहमान ते हो त शायदि उहे तरमीमूं न थियणु ॾींदो। पर बहरहाल उनजी पार्टी इन जी हिमायत कई ऐं इन्हनि वोटनि खे मुकमल कयो वियो ऐं 64 मेंबर, 65 मेंबरनि जेको आहे आइनी तरमीम जे हक़ में वोट ॾेई छॾियो, जंहिंमें 5 मेंबर सेनेट में JF जा बि शामिलु आहिनि। अहिड़ा ई 8 मेंबर हुननि जा क़ौमी असेंबली में बि आहिनि, जिते हू पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। हाणे इहा ॻाल्हि वाज़े थी वई आहे त पोइ हाणे मौलाना फज़लुर रहमान साहब जी पार्टी जेका आहे उहा मुखालफ़त कंदी। जेतोणीकि हिकिड़ी ॻाल्हि इहा बि थी आहे इन सेशन जे दौरान त मौलाना फज़लुर रहमान साहब जे बारे में चयो त उहो हिकिड़ो बिल आणींदा मुल्क खे व्याज खां पाक करण जे लाइ। उहो बिल जी हुकूमत चयो असां मुकमल हिमायत कंदासीं। हाणे उहो बिल जो छा थिए थो उहो हाणे बाद जो मामिलो आहे। उहो बिल फ़िलहालु इन्हनि तरमीमनि में शामिलु न आहे। उनजे लाइ आइन में तरमीम थींदी, उन ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी, इस्लामी नज़रियाती काउंसिल खे उहो मोकिलियो वेंदो ऐं उन ते सिलसिलो अॻिते हलंदो। पर इहा हुनूज़ दिल्ली दूरस्त, इहा अञा ॻाल्हि बात जी आहे। पर हीअ ॻाल्हि हिकिड़ी अहम हुई, जेको वज़ीर कानून आहिनि, फेडरल जेके मिनिस्टर आहिनि फॉर लॉ, उन्हनि ॿुधायो त कीअं इहो सॼो प्रोसेस थियो। PTI खे दावत ॾिनी वई। PTI पंहिंजो चयो वियो त तव्हां पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयो, पर हुननि तजवीज़ूं पेश न कयूं ऐं सियासत हुन ते कंदा रहिया। सियासत करण का बुरी ॻाल्हि न आहे, पर पार्लियामेंट जो हिसो थी उते वोट ॾियनि, भले तव्हां नंबर घटि हुजनि, पर पार्लियामेंट ऐं जमहूरियत जो तरीक़ेकार इहो आहे त तव्हां नंबर घटि आहिनि त तव्हां पंहिंजो वोट जो हक़ इस्तेमालु कयो, उनजो बाइकाट करणु ऐं इनखे पुठी ॾियणु। जमहूरियत में ईअं न थींदो। तव्हां 10 नंबर आहिनि, तव्हां पंहिंजो इस्तेमालु कयो, तव्हांजे मुखालिफ़ 90 नंबर आहिनि, उहो पंहिंजो इस्तेमालु कंदा। इनखे जमहूरियत, इनखे प्रोसेस चइबो आहे। बाइकाट करण जो मक़सदु आहे तव्हां शिकस्त तस्लीम करे वरिती आहे वोटिंग करण खां अॻु में। ही तरीक़ेकार इहो ई रहियो आहे त इन में हाणे मामिलो इहो आहे त इन्हनि तरमीमनि में छा छा आहे, इहो त हिन ते पाण ॻाल्हि ॿोल्हि कयूं था, पर सियासी प्रोसेस हिकिड़ो जारी रहियो ऐं इहो जेको चयो पियो वियो सेनेट में बहरहाल इहो साबित थियो त को माण्हू वोट ॾींदा हुते 2/3 मेजॉरिटी सां, ऐं उन में PTI जा मेंबर बि शामिलु थींदा, उहो न थी सघियो। ऐं उहो जेको आर्गूमेंट हो त असांजा माण्हू अगवा कया विया आहिनि, उहो आर्गूमेंट बि ख़तमु थींदो नज़र अचे पियो। थी सघे थो ईअं थियो हुजे, थी सघे थो PTI जी ॻाल्हि दुरुस्त हुजे, थी सघे थो उन ते बार बार ॻाल्हि जेका कई वई आहे इन जो एविडेंस को साम्हूं न अची वियो। को बि मेंबर अची साम्हूं न आयो जंहिं चयो हुजे
त असांखे अगवा कयो वियो हो या असांजे तरफ़ असांजे हवाले सां को दबाव हो। बहरहाल इहो जेके ॻाल्हियूं आयूं पई BNP जी तरफ़ां अख्तर बेंगल साहब तमामु सख़्तु तकरीर कई। एमल वली ख़ान हिकिड़ी अहम ॻाल्हि कई, सेनेटर एमल वली ख़ान ANP जा हुआ, उन्हनि तमामु अहम ॻाल्हि कई। उन्हनि चयो त इन्हनि तरमीमनि सां जेको आहे सुप्रीम कोर्ट में लाहौरी ग्रुप जो ख़ात्मो अची वेंदो। हाणे त अहम लॻायो, कल्ह असां प्रोग्राम कयोसीं, हिन में चयोसीं त सुप्रीम कोर्ट जे हाई कोर्ट्स में ऐं सुप्रीम कोर्ट में हीउ जेको लाहौरी ग्रुप जो कब्ज़ो आहे, जंहिंमें नंढनि सूबनि ख़ासि तौर ते सिंध खे त बिल्कुलु हू जॻह नथे ॾियनि। ऐं तव्हां ॾिठो त कीअं को बि सिंधी जज हू आणण लाइ तयारु कोन हुआ। एतिरे सॼे अरसे में इहो सॼो लाहौरी ग्रुप ई सॼो कयो पई। अमल वली ख़ान वाज़े तौर ते इहा ॻाल्हि चई बि सही। जी नाज़रीन, इहा अमल वली ख़ान जी मूं तव्हांखे ॿुधायो त ॻाल्हि चई पई। हाणे मां तव्हांखे उन तरफ़ वठी थो हलां जंहिंमें इहे शिकूं जेके आहिनि 22 कयूं आहिनि, जंहिंमें मेजर जेका आइनी तरमीम में शिकूं कयूं वयूं आहिनि, उहो त मां तव्हांखे हिकिड़ी शिक त ॿुधायां थो, पर जुडिशल रिफॉर्म जे हवाले सां तक़रीबन 20 खनि शिकूं जेके आहिनि उहे जुडिशल रिफॉर्म जे हवाले सां आहिनि। चीफ जस्टिस जो मुद्दो हर 3 साल हूंदो, उहो कहिड़े बि तरीक़े सां हिन जो तरीक़ो नओं इख़्तियार कयो आहे। इन में चीफ जस्टिस खे सिलेक्ट कयो वेंदो, 3 सीनियर तरीन जजनि जा नाला मोकिलिया वेंदा ऐं उहे फाइनल, उन्हनि मां हिकिड़ो फाइनल कयो वेंदो। 12 रुकनी जुडिशल काउंसिल जोड़ी वई आहे, सुप्रीम जुडिशल काउंसिल, उन्हनि जो इख़्तियार वधायो वियो आहे। उन 12 रुकनी जुडिशल काउंसिल में जेके आहिनि 8 क़ौमी असेंबली ऐं सेनेट जा मेंबर हूंदा ऐं 3 हुन में जज हूंदा ऐं हिकिड़ो बार काउंसिल जो नुमाइंदो बि हूंदो। 12 रुकनी कमेटी मां 8 जेके आहिनि उहे वोट कंदा त पोइ इहो उते फ़ैसिला थी सघंदा। इहो वॾो अहम हिकिड़ो फोरम जोड़ियो वियो आहे, ॿुधायो वियो आहे त सॼी दुनिया में पार्लियामेंट जजनि जी सिलेक्शन कंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि परफॉर्मेंस क्राइटेरिया हिकिड़ो आंदो पियो वञे, उहो जजनि जी सुप्रीम जुडिशल काउंसिल में हूंदो ऐं जजनि जी सिलेक्शन जे क्राइटेरिया तौर ते या उन्हनि खे जज खे मोकिलिणो आहे त उन ते बि ॻाल्हि कई वेंदी ऐं उहो क्राइटेरिया साम्हूं रखियो वेंदो। इहे कुझु अहम शयूं उन में रखियूं वियूं आहिनि। उनखां अलावा ॿी हिकिड़ी अहम जेका ॻाल्हि रखी वई आहे उहा इहा आहे त आइनी बेंचिस जुड़ंदियूं, ऐं आइनी बेंचिस जॾहिं जुड़ंदियूं त उहे सिर्फ़ु आइन जा फ़ैसिला कंदियूं, आइन जे हवाले सां केसिस जा फ़ैसिला कंदियूं। तो इहा बि हिकिड़ी अहम डेवलपमेंट आहे। जेतोणीकि फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट जंहिंजी ॻाल्हि कई पई वई, उन तां पीपल्स पार्टी बैक ट्रैक कयो ऐं उन्हनि उन मुतालबे खे पंहिंजे खे विड्रॉ कयो ऐं कंसेंसस डेवलप करण लाइ जेके नून लीग, पीपल्स पार्टी ऐं JF आहे, MQM आहे, उन्हनि सां कंसेंसस डेवलप करण लाइ JF जे मुतालबे ते इन खां पोइ हिते हटियो वियो ऐं उन खां पोइ जेको आहे इहा तरमीम मंज़ूर कई हुई। हाणे आइनी बेंच सुप्रीम कोर्ट जा साॻी हूंदी, नई अदालत कान जोड़ंदी, पर जेको आइनी बेंचिस हूंदियूं उते हूंदियूं। आर्टिकल 184 तहत जेके सूमोट जा अख़्तियार उहे क्लिप कया विया आहिनि इन नई तरमीम में। ही 2-3 अहम जेके शयूं आहिनि, इन सां जेको जुडिशल रिफॉर्म जी जेका असां ॻाल्हि कई आहे उन में काफ़ी बहितरी अचण जी उमेदु आहे। जेतोणीकि इहा तनक़ीद बि थिए पई त पीपल्स पार्टी ऐं नून लीग वटि वॾी ताक़त अची वेंदी ऐं उहे बुलडोज़ करे छॾींदा सॼे जुडिशल प्रोसेस खे। हाणे ॾिसूं इहो अॻिते छा थो थिए। पहिरीं हिकिड़ो प्रोसेस सॼो हो, उहो जस्टिस साकिब निसार, उमर अता बंदयाल, जस्टिस गुलज़ार, इहे सभिनी साम्हूं उन्हनि जा फ़ैसिला उहो तव्हां ॾिठो पिए। उन्हनि कीअं प्रो पंजाब जी हिकिड़ी लॉबी ठाहे सॼे सूबनि जे नंढनि सूबनि जे मामलनि खे बुलडोज़ कयो ऐं मुखालिफ़नि खे बि जेके PTI जा जेके मुखालिफ़ हुआ उन्हनि खे सज़ाऊं ॾिनियूं। इहो बि हिकिड़ो तरीक़ो रहियो। हाणे ख़बर न आहे हू तरीक़ो माण्हुनि खे पसंदि आहे या ही जेको आहे तरीक़ो माण्हुनि खे पसंदि आहे। काज़ी फ़ाइज़ साहब जे बारे में जेका PTI जी प्रोपेगेंडा हुई, इनखे एक्सटेंशन ॾिनी वञे पई, इनखे हाणे जज मुक़ररु कयो वञे थो, उहो वाज़ो ॿुधायो वियो त उन पाण इनकार कयो इन ॻाल्हि तां ऐं चयो त मां इन न एक्सटेंशन वठणु चाहियां थो ऐं न कंहिं बि हाणे उहिदे लाइ मां अचणु चाहियां थो। त उन वाज़े तौर ते इनकार कयो। उन खां पोइ हीउ सिलसिलो जेको आहे अॻिते वधियो ऐं इही जेके तरमीमूं आहिनि इहे आंदियूं वियूं। तंहिं करे प्रोपेगेंडाज़ ऐं जेके बि ॻाल्हियूं हलियूं पे उहे ख़तमु थी वियूं। अगवा वारा मामला बि फ़िलहालु तव्हांजे साम्हूं आहिनि, उहे बि ख़तमु थी विया। हीअ हाणे सेल थ्रू थी वई आइनी तरमीमूं। बहरहाल इन सां हिकिड़ो ज़रूरु आहे, इन सां तमामु घणो फ़ाइदो थींदो ऐं फ़ाइदो इन सेंस में थींदो त जेकी पेंडेंसी आहे कोर्ट में केसुनि जी, उन ते फ़र्क़ु अचणु घुरिजे। आइनी मामला जेके आहिनि, प्योर आइनी जेके मामला आहिनि, उहे आइनी बेंचिस ॾिसंदा उनखे, उन ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी। सुप्रीम जुडिशल काउंसिल जेका ठाही वई आहे उनखे तमामु घणा अख़्तियार ॾिना वेंदा। ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे, ॿियो हिकिड़ो इन्वायरमेंट जे हवाले सां, इन्वायरमेंट खे, साफ़ इन्वायरमेंट खे हक़ु करार ॾिनो वियो आहे। इहा तमामु हिकिड़ी मां सम्झां थो पॉज़िटिव डेवलपमेंट आहे पाकिस्तान जी कॉन्स्टिट्यूशनल तारीख़ में। त हाणे आइनी तौर ते साफ़ इन्वायरमेंट जेको आहे हर शहरी जो हक़ु हूंदो।
या तमामु तमामु बहितरीन जेका आहे तरमीम आहे, उन खां ॿी अहम तरमीम कई वई आहे। त प्राइम मिनिस्टर ऐं काबीना जी जेका एडवाइस सदर खे मोकिली वेंदी उनखे कंहिं बि कोर्ट में चैलेंज न करे सघंदो। इहो तमामु अहम आहे नाज़रीन, इन करे जो काफ़ी मामला अहिड़ा हूंदा हुआ जंहिंखे चैलेंज कयो वेंदो हो, काफ़ी मामला अहिड़ा हूंदा हुआ जंहिंखे कोर्ट जेको आहे डाउन करे छॾींदी हुई प्राइम मिनिस्टर जी ऐं काबीना जी एडवाइस खे। हाणे उहा एडवाइस जेका बि वेंदी प्राइम मिनिस्टर ऐं काबीना तरफ़ां उहा बाइंडिंग हूंदी ऐं सदर साहिबु उनखे ओके कंदा ऐं उनखे जेको आहे मंज़ूरी हुनजी ॾिनी वेंदी। इनखे कोर्ट में चैलेंज न करे सघिबो। हीअ तमामु अहम ॻाल्हि थी आहे। इनखे यूज़ कयो वेंदो, ज़ाहिर आहे सियासी माण्हू आहिनि, इनखे यूज़ कंदा। सेनेटर शहरी रहमान साहिब ॾाढी सुठी ॻाल्हि कई त इन्हनि मामलनि ते सियासत थी आहे ऐं उन्हनि चयो त सियासत का बुरी ॻाल्हि न आहे, सियासत करण का सुठी ॻाल्हि न आहे, सियासत न पंहिंजो करण का बुरी ॻाल्हि न आहे, सियासत कई वई, सियासत थींदी आहे ऐं हीअ जेके पंहिंजा तरमीमूं आहिनि सियासत थी वई, ॻाल्हि ॿोल्हि थी ऐं हिक ॿिए सां मामला तइ करे सेनेट ऐं क़ौमी असेंबली मां हिन खे सेल थ्रू करायो वियो। 26 तरमीम हाणे आइन जो हिसो आहे ऐं जेका 22 शिकुनि ते ॿधल आइनी तरमीमुनि जो पैकेज हो इहो हाणे मंज़ूर थी चुको आहे। सदर साहिब जो माण्हू वेंदो, सदर साहिब इन ते साइन कंदो। उन खां पोइ जेका 25 तारीख़ वारो मामिलो आहे जजिस वारो, उन अरसे दौरान ई सुप्रीम जुडिशल काउंसिल जो इजलास हलायो वेंदो ऐं उन में तइ कयो वेंदो त केरु चीफ जस्टिस थींदो हिन मुल्क जो। त इहा जेका छिकताण हुई इदारनि जे विच में, इहा हाणे 25 तारीख़ ताईं ख़तमु थींदी नज़र अचे पई। ॾिसूं हिन खे जजिस, वकीलनि जूं तंज़ीमूं ऐं PTI कीअं था डील कनि अॻिते हली, पर बहरहाल फ़िलहाल ही तरमीमूं अची वियूं आहिनि। सेनेटर अतार रहमान जेके मौलाना फज़ल रहमान जा भाउ आहिनि, उन्हनि सेनेट में तक़रीर कंदे चयो त असां अञा ॿियूं बि तरमीमूं आणींदासीं ऐं हीअ फ़िलहाल स्टार्ट आहे ऐं ॿियूं जॾहिं जॾहिं ज़रूरत पई तरमीमूं बि आणींदा रहंदासीं। मां सम्झां थो सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं सियासी पार्टियूं पाण में वेही ऐं इहो तइ कनि थियूं त तरमीमूं अचणियूं आहिनि ऐं इन तरमीम खे अॻिते हली वधाइणो आहे त ॾिसूं हाणे कीअं थींदो। बहरहाल हीउ सिलसिलो आहे पार्लिमानी डेमोक्रेसी जो हिकिड़ो फेज़ हो जेको पूरो थियो ऐं 26 आइनी तरमीमुनि जो पैकेज मंज़ूर कयो वियो आहे 2/3 मेजॉरिटी सां। वठो ब्रेक, हिन मामले ते वरी ॻाल्हि ॿोल्हि कयूं था ब्रेक खां पोइ।